अस्सलाम वालेकुम दोस्तों साथियों, उम्मीद तव्हां सभु ख़ुशि हूंदा। अॼु मुंहिंजो हीउ प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त सकरंड वाक़िए ते सकरंड वाक़िए जेको सकरंड में जेको अॼु रियासती जेको वाक़ियो थियो आहे, जेको रेंजरस गोलियूं हणी जेके सिंधी ॻोठाणनि खे क़तलु कयो आहे, इन वाक़िए ते समूरे सिंध जे दोस्तनि जो हिकु कमेंट खपे थो ऐं समूरे सिंध जा दोस्त सकरंड वाक़िए ते कमेंट कनि ऐं पंहिंजी राय जो इज़हार ॾियनि। समूरी सिंध वासी या सिंध जे जेके दोस्त आहिनि, शऊर आहिनि, इन प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कनि ताकी हिते ताक़तवर आवाज़ अचणु घुरिजे। सकरंड वाक़िए ते तव्हां दोस्तनि जो छा चवणु आहे? सान्या सकरंड ते सभु दोस्त हिकिड़ो कमेंट पंहिंजो ॾियनि। महिरबानी दोस्तनि जूं, सभु दोस्त सान्या सकरंड वाक़िए ते हिकिड़ो कमेंट ॾियनि त असां पंहिंजे आवाज़ खे पूरी दुनिया ताईं पुॼाए सघूं। सान्या सकरंड ते सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हिन प्रोग्राम में हिन हिकिड़ो कमेंट ज़रूरु ॾियनि ऐं हिन आवाज़ खे वधि खां वधि शेयर बि कनि त समूरो सिंध सां गॾु करे असां हिते पंहिंजो आवाज़ु लिखूं ऐं कमेंट कयूं त असां सिंधी पुरमन आहियूं, दहशतगर्द न आहियूं। सिंध वासी दोस्त हिते कमेंट ज़रूरु कनि। दोस्तनि जो छा चवणु आहे इन सान्या सकरंड जे हवाले सां? दोस्त हिते कमेंट ज़रूरु कनि। अॼु जेको सान्यो थियो आहे सकरंड में, माड़ी जलबाणी में, उन हवाले सां दोस्त हिते पंहिंजी कमेंट सां ज़रूरु असांखे आगाह कनि। दोस्त ज़रूरु कमेंट कनि त इन प्रोग्राम इन वाक़िए ते दोस्तनि जो छा चवणु आहे सान्ये ते। ऐं चाहियां थो त असांजो इहो आवाज़ु समूरी दुनिया ताईं पुॼे त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं। समूरा दोस्त जेके मूंखे ॿुधनि पिया, शफ़क़त हुसन, तव्हांजो छा चवणु आहे जेको इहो वाक़ियो थियो आहे अॼु सकरंड जो, इन ते तव्हां छा चवंदो? हुज़ूर बख़्श अदा, सकरंड सान्यो जेको थियो आहे इन ते तव्हां छा चवंदो? इन प्रोग्राम खे दोस्तो वधि खां वधि शेयर बि कयो ऐं समूरी सिंध खे शामिलु कयो त जेको सकरंड सान्यो थियो आहे इन ते तव्हां दोस्तनि जो छा चवणु आहे? जवाद कलोड़ो, राबेल सिंधी जो चवणु आहे त रियासती दहशतगर्दी। जवाद कलोड़ो जो चवणु आहे सिंध हर रोज़ रत भलारे रात ते भी सिंध में क़यामत जो मंज़र। इस्माइल बहुत ज़ुल्म हुआ है। हिकु सरफराज़ चवे पियो त फ़ौज सिर्फ़ु ग़रीबनि लाइ माण्हुनि लाइ आहे। दोस्तनि में वधि खां वधि कमेंट कनि सकरंड सान्ये ते तव्हां दोस्तनि जो छा चवणु आहे ऐं दोस्त पंहिंजो कमेंट ज़रूरु हिन प्रोग्राम में ॾियनि ताकी हीअ असां सगारो आवाज़ु समूरी दुनिया ताईं पुॼाए सघूं त असां सिंधी पुरमन आहियूं। ज़हूर अहमद गबोल साहब चए पियो त सिर्फ़ु रियासती दहशतगर्दी, ॿियो कुझु बि न। सिंधियों को घरों में घुसने से रोकने पर गोलियां मारते हुए पंजाबी पठान तुम्हारे घर में घुसकर चलाते हैं तब तुम्हारी बंदूकें नहीं चलती। दोस्त वधि खां वधि हिन में कमेंट ॾियनि। सकरंड सान्ये ते जेके बि दोस्त मूंखे ॿुधनि पिया, सो प्लीज़ उहो हिन प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर बि कनि ऐं इन प्रोग्राम ते पंहिंजो कमेंट बि ॾियनि। हिन प्रोग्राम खे समूरी सिंध में शेयर कयो ऐं सकरंड सान्ये ते कमेंट ॾियो। असांजे प्रोग्राम जो जेको मतन आहे, सकरंड सान्ये ते कमेंट ॾियनि। दोस्त सकरंड सान्ये ते हिकिड़ो कमेंट ज़रूरु ॾियनि ऐं हिन प्रोग्राम खे समूरी सिंध ताईं पुॼाइनि। रियासती दहशतगर्दी नामंज़ूर। जेके बि दोस्त ॿुधंदा वञनि पिया, उहे मुंहिंजो आवाज़ जिन दोस्तनि ताईं पुॼे पियो, उहे दोस्त सकरंड सान्ये ते, सकरंड वाक़िए ते जेको अॼु रियासत जो इहो वाक़ियो पेश आयो आहे रियासत जे तरफ़ां, जेको हिन ते ज़रूरु कमेंट ॾियनि ऐं सकरंड सान्ये ते पंहिंजी आवाज़ बुलंद कनि। ज़ुल्म में करबला है, सिंध में करबला है ब्रोदर। बिल्कुलु बिल्कुलु मलंग भाई, बिल्कुलु। नाज़िर बिल्कुलु अदा, सकरंड सान्ये ते हिकिड़ो कमेंट प्लीज़। सिंध जो हर शहूर, सिंध जो हर दोस्त, जिते जिते मुंहिंजी आवाज़ वञी रही आहे, उते उते ही दोस्त हिन प्रोग्राम खे एतिरो शेयर कनि ताकी ही असांजी अला अहवाननि जे ॿुधल गूंगन ॿेड़नि ताईं असांजो आवाज़ु पुॼी सके। सकरंड वाक़िए ते हिकु कमेंट प्लीज़। सिंध वासियो दोस्तो, सकरंड सान्ये ते हिकु कमेंट कयो ताकी असांजो आवाज़ु समूरे मुल्क खां समूरी दुनिया ताईं पुॼी सघे त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं। भासनावला, तव्हांखे मां लाइव वठां थो, तव्हां अचो प्लीज़, मां तव्हांखे लाइव वठां थो। तव्हांखे मां लाइव कॉल कयां पियो। भासनावला प्लीज़ तव्हां अचो। भासनावला तव्हांखे मां मैसेज करे छॾियो आहे, प्लीज़ लाइव अचो। जेको को दोस्त अगरि लाइव ॻाल्हाइणु चाहे त मां हुनखे कॉल कयां थो प्लीज़। अगरि को दोस्त लाइव ते ॻाल्हाइणु चाहे त उहो बि ॻाल्हाए सघे थो, पर असांजे प्रोग्राम जो मतन इहो आहे
त सान्या सकरण ते एतिरा कमिट कयो, एतिरो पंहिंजे कमिट में जवाबु ॾियो त असांजो इहो जवाबु समूरी दुनिया में गुंजे त असां सिंधी अमन पसंद आहियूं, दहशतगर्द न आहियूं। दोस्तो, हिन आवाज़ खे वधि खां वधि बुलंद कयो ऐं हिन अॼु सकरण जे हां ॼाणींदड़ वाक़े सान्ये ते दोस्त पंहिंजो कमिट ॾियनि ऐं वधि खां वधि दोस्त कमिट ॾियनि, पंहिंजी राय लिखनि ऐं हिन प्रोग्राम में पंहिंजो राय इज़हार लिखनि त हीउ जेको सान्यो थियो आहे सकरण जो, हिनखे सिंध वासियो दोस्तो तव्हां कीअं था ॾिसो? हिन में दोस्त समूरा सिंध जा दोस्त, शऊर, पढ़ियल लिखियल, अदीब, शाइर, जेके बि दोस्त असां सां जेके लॻापियल आहिनि, उहे दोस्त ज़रूरु हिते कमिट कनि ऐं कमिट में राय ॾियनि त सकरण सान्ये खे तव्हां कीअं था ॾिसो? असांजे प्रोग्राम जो मतन इहो आहे त सकरण सान्यो, इनखे सिंध वासियो तव्हां कीअं था ॾिसो? अगरि को दोस्त लाइव ते ॻाल्हाइणु चाहे त मां हुननि सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि लाइव ते। दोस्तनि खे मां आज़ाना गुज़ारिश कंदुसि त दोस्त सकरण वाक़े ते वधि खां वधि कमिट ॾियनि ऐं पंहिंजी राय जो इज़हार कनि त तव्हां सान्या सकरण खे कीअं था ॾिसो ऐं पंहिंजो कमिट ज़रूरु कनि। बिल्कुलु दोस्तो, असांजो प्रोग्राम जो मतन इहो आहे त सकरण सान्ये खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं सकरण सान्ये ते वधि खां वधि कमिट कयो, वधि खां वधि कमिट कयो। असांजो मक़सदु इहो आहे त असां आला ऐवाननि में सुतल रियासत जे इदारनि खे जॻायूं त बाबा असां सिंधी क़ौम दहशतगर्द न आहियूं, असां टेररिस्ट न आहियूं, असां अमन पसंद माण्हू आहियूं। अॼु जीअं असांजे हिन ॻोठ में हमलो थियो आहे, जेको हिन ॻोठ में हमलो थियो, तव्हां ॾिसो पिया त हुते बेगुनाह माण्हुनि खे लाशूं ॾिनियूं वियूं आहिनि, मारियो वियो आहे। अमजद, तव्हांखे मां मैसेज कयां पियो, लाइव अचो प्लीज़। अमजद, तव्हां अचो। अमजद, मां तव्हां ॾे मैसेज कयां पियो। अमजद, तव्हां ॾे मैं मैसेज कयां पियो, तव्हां अचो प्लीज़। अमजद, प्लीज़ अचो। अमजद अली। जी अमजद, मुंहिंजो आवाज़ तव्हां ॾे अचे पियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो अमजद तव्हां ॾे आवाज़ अचे पियो? सर, सब खां पहिरियों त मां सकरण वाक़े जो तमामु पुरज़ोर मज़म्मत कंदुसि जी ऐं उन खां अलावा मां पाकिस्तान जे कानूनी इदारनि खे ॿुधाइण थो चाहियां त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं। जेकर असां दहशतगर्द हुजूं हा, तव्हां कंहिं बि वाक़े में ॾिसो तव्हांखे सिंधी दहशतगर्द मुलविस न मिलंदा। जहिड़े नमूने सकरण में वाक़ियो पेश आयो आहे, असां उन तमामु पुरज़ोर मज़म्मत करियूं था, छाकाणि त रोज़ानो कराची में सवनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में गैर मुल्की अफ़गानी पाकिस्तान जा झंडा साड़े पाकिस्तान जे ख़िलाफ़ नारा हणंदा आहिनि। उते रियासती इदारा, रेंजर्स, पुलिस किथे आहे? उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छो न पई कई वञे? छा उहो सिर्फ़ु कानून सिंधियुनि जे लाइ ठहियो आहे? असां पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तानी रहंदासीं। जस्ट चंद माण्हुनि जे करे असां सिंधियुनि खे बदनाम कयो पियो वञे, सा असांखे साज़िश क़बूल कंहिं बि सूरत में न आहे। असां सकरण वाक़े ते पुरज़ोर मज़म्मत करियूं था पिया। असां आला ऐवाननि ताईं, असां पाकिस्तान जे इदारनि खे अपील था कयूं पुरज़ोर त इन वाक़े जी शिफ़ाफ़ जांच कराए जेके मुलविस एहलकार आहिनि रेंजर्स जा, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। अच्छा अमजद, हिन वारे असां जी तव्हां सर। ॻाल्हि कई त ॾिसो त गैर मुल्की अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके तव्हां कुझु गुज़िरियल ॾींहं कुझु पहिरियों वीडियो वायरल थियूं, त उहे माण्हू जेके जी रियासत जी खे गारियूं पिया ॾियनि, रियासत खे गारियूं पिया ॾियनि, उहे माण्हू आज़ाद आहिनि, झंडा साड़े जेके मुल्क में नफ़रत पखड़नि पिया। छा शाह लतीफ़ जी सिंध ते रहण वारा सिंध वासी एतिरा कहिड़ा दहशतगर्द आहिनि त जिथे असांजा इदारा अचनि था ऐं सरेआम गोलियूं हलाइनि था? पर इहो ई त मसइलो आहे न। तव्हां ॾिसो न, तव्हां 14 अगस्त जे ॾींहुं तव्हां सी व्यू कराची हलिया अचो, कॾहिं तव्हांखे मां अखियुनि सां ॾेखारियां, अखियुनि सां ॾिसी आहियूं। इहे ई अफ़गानी जिन खे असां हिते पनाह ॾिनी आहे, जिन खे असां रहायो आहे, उहे ई अफ़गानी पाकिस्तान जा झंडा पिया साड़नि। उते रेंजर्स ऐं पुलिस सरेआम घुमंदी आहे, करे उते हिननि फायरिंग न कई आहे छो? असां बिल्कुलु सिंधी 5000 साल पुरानी सकाफ़त है, अव्हांखे ख़बर है सिंधी पुरानी क़ौम आहे, उहा अमन पसंद क़ौम आहे, उन कॾहिं बि जहिड़ो दहशतगर्दी न चाही आहे। तव्हां सिंधियुनि जे मौक़िफ़ में सम्झी वेंदा हूंदव। बिल्कुलु, वॾी महिरबानी अमजद, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो, मां तवहांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सर प्रोग्राम में पहुचो। महिरबानी सर। मुंहिंजो प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असां सिंध जे दोस्तनि जी खां राय सर। वठूं, कमिट वठूं। वॾी महिरबानी अमजद, थैंक यू। जी सर, ठीकु आहे। दोस्तो, हीअ असांजो दोस्त अमजद अली हो, जंहिं राय ॾिनी त बाबा ॿिया गैर मुल्की जे सिंध में रही जेके झंडा साड़नि पिया, मुख़्तलिफ़ शयूं कनि पिया, उते असांजी रियासत नज़र न पई अचे, उते उन्हनि खे गोलियूं न पियूं हयूं वञनि। दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे त असांजो अॼु प्रोग्राम जो जेको आहे प्रोग्राम कयो आहे, उनजो असांजो मक़सदु बि इहो आहे त हिते तव्हां दोस्त वधि खां वधि पंहिंजी राय जो इज़हार ॾियो, कमेंट कयो, ॿुधायो त बाबा असां सिंधी कहिड़ा दहशतगर्द आहियूं, असांखे छो थो मारियो वञे, छो था असांखे लाशा ॾिना वञनि। मुंहिंजो बि इहो मक़सदु आहे त मां समूरी सिंध मां इहो आवाज़ु असांजो गूंजे
त बाबा असां सिंधी दहशतगर्द न आहियूं, पुरअमन आहियूं। सो जेतिरे बि जिन जिन दोस्तनि ताईं आवाज़ वञे पियो उहे दोस्त हिते पंहिंजो कमिट कनि ऐं पंहिंजे जो कमिट सां ज़रूरु आगाह कनि त छा हालत आहे सिंध जी जेका सूरत हाल आहे। ऐं अगरि ॿियो बि को दोस्त लाइव अचणु चाहे हिन ते त प्लीज़ अची सघे थो। असांजो मक़सदु बि इहो आहे दोस्तनि खे वठूं। अगरि को ॿियो दोस्त ॻाल्हाइणु चाहे असांजे लाइव प्रोग्राम में त ज़रूरु ॻाल्हाए सघे थो। सो मां तव्हां दोस्तनि खे लाइ इन लाइ प्रोग्राम में ख़िदमत में हाज़िर थियो आहियां त बाबा जेको आहे दोस्त सकरण सान्य ते वधि खां वधि कमेंट ॾियनि। सकरण सान्य खे असां दुनिया जे लेवल ते हाईलाइट कयूं त बाबा असां वटि इहो ज़ुल्म जबर छो आहे। ही त रियासत त किथे बि दुनिया जे कंहिं मुल्क में बि रियासत अहिड़ी न आहे त जेके पंहिंजे बचनि खे मारे। रियासत जो किरदारु माउ जो हूंदो आहे। अहिड़ी माउ त असांखे किथे नज़र नथी अचे जेका पंहिंजे बचनि खे मारे। सो इन वाले सां मां तव्हां दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त हिन प्रोग्राम खे एतिरो शेयर कयो, एॾो शेयर कयो, अहिड़ो आला ऐवाननि ताईं पुॼायो ताकि हिननि दिमाग़नि में आवाज़ अचे त बाबा सिंधी क़ौम पुरअमन आहे। सिंध जे हर इलाइक़े कुंड कुड़च मां इहो आवाज़ अचणु घुरिजे सिंधी क़ौम पुरअमन आहे। असांखे हरू भरू वठी दहशतगर्द न ठाहियो वञे। जिन इलाइक़नि में तव्हांखे ऑपरेशन करणो आहे तव्हां उन्हनि इलाइक़नि में वञो, छो नथा वञो। जेके सरदारनि जा माण्हू सरेआम माण्हू अगवा पिया कनि, सबूत अचनि पिया, रिज़ल्ट मिलनि पिया, उते असांजी रेंजर्स छो कोन थी वञे। सो दोस्तो हिन प्रोग्राम में वधि खां वधि कमेंट ॾियो। मां तव्हां सां गॾु लाइव मुखातिब आहियां। अगरि को दोस्त मूंसां सवाल करणु चाहे त मां बि ज़रूरु जवाबु ॾींदुसि। अगरि तव्हां दोस्त इन प्रोग्राम में लाइव अचणु चाहियो, ॻाल्हाइणु चाहियो त मां तव्हांखे बि लाइव वठी सघां थो कॉल ते। सो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त प्रोग्राम खे हिकु चकर शेयर कनि, वरी प्रोग्राम में ज़रूरु अचनि त ताकी असां चऊं था अॼु समूरी सिंध खे पाण सां गॾु खणूं। असांजी समूरी सिंध मां आवाज़ अचे, हिन स्पेन जे प्लेटफॉर्म तां, हिन यूरोप मां, पूरी दुनिया में असांजो आवाज़ वञे त बाबा असां दहशतगर्द आहियूं, पुरअमन आहियूं। मां समूरे दोस्तनि खे अपील कयां थो त ख़ुदा रा हिन प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कयो। हीउ सिर्फ़ु इहो मसइलो न, हीउ पूरे सिंध जो क़तलु आहे। हीउ 4 सिंधियुनि जो न पर पूरे सिंध जे सिंधियुनि जो क़तलु आहे। सो इन वाले सां मां दोस्तनि खे चवंदुसि त वधि खां वधि शेयर कयो ताकी असांखे अहिड़ो निज़ाम न मिले जंहिंमें असां मारिया वञूं। कुझु दोस्त इहो सवाल कनि पिया त ज़ैन शाह खे अपील था करियूं त सकरन हाईवे ते पहुचे। असां इहो चवंदासीं त बाबा तोड़ फोड़ न, असांखे इन वाक़े में असां न को कंहिंजो रोड न को कंहिंजी गाॾी भंजदासीं, न कंहिंजा शीशा भंजदासीं, न को असां अहिड़ो को गैर क़ानूनी क़दम खणंदासीं। असां इहो ई मुतालबो कंदासीं हिन प्रोग्राम मां, लाइव मां, त असांजा इदारा जागनि, जेके बि हिन वाक़े में मुलवस आहिनि, जेके रेंजर्स जा एहलकार, पुलिस एहलकार, जिन जेको गोलियूं हलायूं आहिनि, हुननि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। सबसे ज्यादा नुक़सान हमारी कौम परस्ती में हुआ है। बिल्कुलु असांखे कौम परस्त चऊं था, नुक़सान असांजो थियो ई कौम परस्ती में आहे। पर अॼु जेको लाश हणिया विया आहिनि, इहो किरदारु किथे न हुजणु घुरिजे। असां त चऊं था कौम परस्ती नुक़सान ॾिनो आहे असांखे, बिल्कुलु ॾिनो आहे। असां इन निज़ाम में असांखे खाम खां असांजे नौजवाननि खे धकेलियो पियो वञे। मुल्क जा मुख़्तलिफ़ असांखे जेके कूड़ा नारा जेके लीडर हणाइनि था, ॿार पाण ॿियनि जी दुनिया जे मुल्कनि में सेफ वेठा आहिनि। तव्हां ॾिसो शफ़ी बरफ़त जेको नारा हणाईंदो, ग़लति नारा हणाईंदो, अॼु पाण किथे आहे? अॼु हू पाण किथे आहे? ॿिए दुनिया में वेठो आहे। सो मक़सदु चवण जो इहो आहे त असां इहो ई था चाहियूं त असांजे सिंधियुनि खे अहिड़ा नारा न ॾिना वञनि, असांजे सिंधियुनि खे अहिड़ा लाश न ॾिना वञनि, असांजे सिंध ते अहिड़ी सियासत न कई वञे। सो मां दोस्तनि खे चवंदुसि त दोस्त वधि खां वधि हिन ते कमेंट ॾियनि ऐं पंहिंजी राय जो लिखनि। सकरन सान्य ते दोस्तनि जो छा कमेंट आहे। सो मां हिन हवाले सां दोस्तनि खे चवंदुसि यार हिकु चकर सिंध जा गयूर पुट रहियो, हिन प्रोग्राम खे शेयर कयो। हिन प्रोग्राम में एतिरा कमेंट हुजनि, एॾो असां हिन प्रोग्राम खे दुनिया लेवल ते खणी वञूं त दुनिया ॾिसे त बाबा असांजा सिंध जेके सिंधी जेके दहशतगर्द न आहिनि। सो सिंध जा गयूर वासियो, मां तव्हांखे हिकु चकर ॿीहर अपील थो कयां, हिन प्रोग्राम में पंहिंजो कमेंट ॾियो त सकरन सान्यो आख़िर छो। इन सॼे समूरी सूरत ते कमेंट ॾियो। हिन प्रोग्राम खे जेतिरो शेयर थी सघे दुनिया ताईं पुॼायो त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं। अदा जेसीं ताईं सिंध में धारिया तेसीं ताईं सिंध सुकून न आहे। अदा बिल्कुलु असां इहो चऊं था त पर मक़सदु ओड़ो असांखे निज़ाम बि त ॾिनो वञे न को असांजूं अस्पतालूं आहिनि, न को असांजा रोड, न रस्ता, न तालीम। असांखे रुॻो अहिड़ो मावरा अदालत क़तल छो पियो कयो वञे। जे अगरि ईअं ई मावरा अदालत असांखे तव्हां क़तल कंदो त पोइ सुप्रीम कोर्ट बंदि कयो, पोइ हाई कोर्ट बंदि कयो, पोइ थाणा बंदि कयो, पोइ इदारा रियासत जे इदारनि खे पोइ इजाज़त आहे बसि पोइ असांखे मारे खणे पोइ रोडनि रस्तनि ते इंसाफ़ कयो। जेॾीमहिल अगरि तव्हांखे रोडनि रस्तनि ते ऑन द स्पॉट ई मारणा आहिनि माण्हू, त पोइ इहे सुप्रीम कोर्ट छाजे लाइ, पोइ अदालतूं छाजे लाइ, पोइ निज़ाम छाजे लाइ, पोइ कानून छाजे लाइ। जंहिंमहिल तव्हांखे अगरि रोड ते ई माण्हू मारणा आहिनि, सरेआम लोगनि माण्हुनि खे गोलियूं हणियूं आहिनि, त पोइ तव्हां गोलियूं हणो, अदालतूं बंदि कयो, अदालतूं बंदि करे छॾियो। सो मां दोस्तनि खे वरी बि चवंदुसि त दोस्त वधि खां वधि हिन ते कमिट कनि ऐं पंहिंजी राय ॾियनि। असांजो मक़सदु प्रोग्राम जो इहो आहे त सकरण ते दोस्त कमिट ॾियनि, दोस्तनि जो छा चवणु आहे। असां हिन प्रोग्राम वसी
वसीले समूरे सिंध में समूरे पाकिस्तान में आवाज़ ॿुधाइण था चाहियूं त बाबा असां सिंधी पुरमन आहियूं, दहशतगर्द न आहियूं। सो मुंहिंजो प्रोग्राम जो मक़सद बि इहो ई आहे त असां हिन आवाज़ हिन सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां पूरी दुनिया खे जगायूं त बाबा असां दहशतगर्द न आहियूं, असां ते ग़लति इल्ज़ाम हया पिया वञनि। सुलेमान पिया दर्स, कौम परस्तों को अपील करता हूं कि वो बिल्कुल अदा कादर मक्सी कुरैशी ॿिया अयाज़ लतीफ़ प्लेजो बिल्कुलु तव्हांजो दुरुस्त आहे। असांखे राना शाहिद ॿुधे पियो। राना साहब, आज सिंध के अंदर रियासती इदारों की जानिब से कत्ल हुए, 4 लोग कत्ल हुए, तो इस पे चुप रहो साईं, जो बोलने का उसको तकलीफ मिलती है। साईं, हम यही तो चाहते हैं कि आप अपना कमेंट करें। आप तव्हां कमेंट कयो हिते। वाजिद अली मेमण असांखे ॾिसे पियो। हाय सिंध सूरन में, वॾियूं महिरबानियूं। वाजिद अली मेमण, वॾियूं महिरबानियूं। सो दोस्तों, असांजो मक़सद बि इहो ई आहे त असां प्रोग्राम वसीले समूरी दुनिया ताईं पंहिंजो आवाज़ पुॼायूं। हिन कमेंट वसीले, हिन प्रोग्राम वसीले पूरी दुनिया ताईं आवाज़ पुॼायूं त बाबा असां दहशतगर्द न आहियूं, असां पुरमन सिंधी आहियूं, दहशतगर्द न आहियूं। कुर्बान अली, वालेकुम अस्सलाम। अदा सकरन साने ते को हिकु कमेंट। मोहरम अली, अदा सकरन साने ते कमेंट प्लीज़। सकरन साने ते को हिकु कमेंट। राना शाहिद, अहिड़ियूं ज़्यादतूं सिंधियुनि सां थींदियूं त सिंधी अहिड़ा थींदा वाक़िया थींदा रहंदा। बिल्कुलु अदा मोहरम। अदा अली फयाज़, चाइना डूइंग गुड। इन इमामदीन सेठार, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। सरतील आफरीदी, बहुत शुक्रिया सरतील। पश्तून बि जेके आहिनि उहे बि मज़लूम क़ौमनि जी, KPK जा पठान आहिनि, उहे बि मज़लूम आहिनि असां वांगुरु। उन्हनि खे बि ख़बर ई कोन्हे उन्हनि खे किथां बम, कंहिं महिल दहशतगर्दियूं, कंहिं महिल छा मुख़्तलिफ़ वाक़िअनि में उन्हनि खे बि मारियो थो वञे। सो जेके अली फराज़, असांजो प्रोग्राम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सकरन साने ते हिकु कमेंट, ताकी असां ही पंहिंजो आवाज़ समूरी दुनिया ताईं पुॼाए सघूं। सकरन साने ते अॼु अगरि तव्हां ख़ामोश रहियो त सुभाणे ही सिंध जो शऊर, सिंध जो हर माण्हू मारियो वेंदो। सकरन साने ते असांजो आहे प्रोग्राम, त सकरन साने ते प्लीज़ हिकिड़ो कमेंट, सिर्फ़ु हिकु कमेंट सकरन साने ते। अली फराज, थैंक यू अदा, थैंक यू अली फराज। राना शाहिद, हम आपके साथ हैं। थैंक यू राना शाहिद, थैंक यू। निदड़ की सिंधा केर कोन है। बिल्कुलु असांखे अहिड़ो निज़ाम ॾिनो वियो आहे जंहिंमें असां जेको हाणे ऑन द स्पॉट असां इहो था चऊं, अगरि तव्हांखे ऑन द स्पॉट फ़ैसिलो करणा आहिनि, जे ऑन द स्पॉट तव्हांखे पंहिंजी जेका अदालत लॻाइणी आहे, त पोइ ही सुप्रीम कोर्ट मज़ाक बंदि थी वञे। ही सुप्रीम कोर्ट पोइ मज़ाक आहे। सुप्रीम कोर्ट असां सां मज़ाक आहे। पोइ हाई कोर्टूं, ही कोर्टूं, जज ही मज़ाक आहिनि। ही कानून निज़ाम सॼो मज़ाक आहे। पोइ तव्हां रोडनि ते बसि पोइ अचो, ऑन द स्पॉट फ़ैसिलो कयो। प्लीज़ दोस्तो, सकरन साने ते हिकु कमेंट। अमीरू इमरान साहब, सिंध जे सॼागे जो टाइम पहुतो आहे हाणे अची। बिल्कुलु अदा, असां इहो था चऊं त सकरन साने ते हिकु कमेंट हुजे त असां समूरी दुनिया खे ॿुधाए सघूं त बाबा असां दहशतगर्द न आहियूं। ही लतीफ़ जी सिंध जे अमन वारी सिंध जेका अॼु आहे, ईअं उते रियासत जा इदारा अची विया आहिनि, अदालती निज़ाम ख़तमु थी वियो, कानून ख़तमु थी वियो, जज ख़तमु थी विया, थाणा ख़तमु थी विया, कोर्ट कल्चर ख़तमु थी वियो। वॉचिंग यूर फ्रॉम इंडिया, यू आर डूइंग गुड जॉब। हीरा लाल पंवर, धन्यवाद, थैंक यू हीरा लाल साहब। ये जो दहशतगर्दी, बसि अदा अल्लाह हिननि खे हिदायत ॾे। अदा वॾो ज़ुल्म थियो आहे। चांडिया साहब, हाकिम अली, दोस्त वधि खां वधि कमेंट कनि। दोस्तनि खे गुज़ारिश आहे प्रोग्राम में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कनि। असांजो प्रोग्राम जो मक़सदु आहे सकरन सानियो हिकु कमेंट, सिर्फ़ु उन्हनि लाइ त दोस्तनि जो असां कमेंट था पुछूं। वी कंडेम दिस जस्टिस, हसीम जमाली, थैंक यू अदा, थैंक यू। दोस्तो, जिथे जिथे सिंध जे जंहिं जंहिं इलाइक़े में मुंहिंजो आवाज़ अचे पियो, मां उन्हनि इलाइक़नि जे दोस्तनि खे अपील कंदुसि त सकरन साने ते प्लीज़ हिकु कमेंट। जस्ट सिंधी यतीम थी विया सफ़ा, बिल्कुलु अदा। अली असगर कीरियो, पाकिस्तान खे अफ़गानी पठान मां ख़तरो थी सघे थो त पोइ सकरन जी जलबाणी औरतुनि ऐं मर्दनि मां कहिड़ो ख़तरो, जिन खे ॾींहं ॾिठे शहीद कयो वियो। बिल्कुलु अदा, असां इहो था चऊं त आख़िर एतिरो वॾो सानियो छो। त मतलब ॾिसो त ही अॼु टंडो भावल खां ॿियो वाक़ियो आहे, माई जंदो वारो वाक़ियो ही तारीख़ वर्जायो आहे त जेको हिकिड़े मेजर जेके 8 माण्हू खणी वञी पोइ उन्हनि खे बाद में जेको आहे क़तल करे छॾियो, शहीद करे छॾियो।
त असां इहो ई था चऊं त दोस्त हिन ते वधि खां वधि सकरंड सान्य ते जेको आहे पंहिंजो कमिट कनि। सकरंड सान्य ते असांजो अॼु इहो जो प्रोग्राम जो मतन इहो आहे त सकरंड सान्य ते समूरी सिंध जो आवाज़ अचणु घुरिजे, समूरी सिंध जो सोशल मीडिया ते आवाज़ अचणु घुरिजे त असां सिंधी पुरमन आहियूं, दहशतगर्द न आहियूं। हमीरू के लिखे थो, लतीफ़ फरमाए थो त मथो आहीं मछ मछ थुलो थो थोड़ा हणी, हाणे सिंधियुनि खे दोस्त दुश्मन खे सुञाण घुरिजे। बिल्कुलु अदा, असां इहो ई त चऊं था त अॼु हिन असांजे प्रोग्राम जो मक़सद बि इहो ई आहे। सोशल मीडिया हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे असां पंहिंजी आवाज़ बुलंद करे सघूं था। मां इन लाइ प्रोग्राम कयो आहे, इन लाइ दोस्तनि जी ख़िदमत में आयो आहियां। ॿिया प्रोग्राम बि असां कंदा आहियूं, हंसी मज़ाक वारा मुख़्तलिफ़ व्लॉग ठाहींदा आहियूं, पर असां चऊं था अगरि ईअं असां कंदासीं सुभाणे असांजा बच्चा बि मारिया वेंदा त पोइ बसि पोइ हर इदारे खे पोइ ईअं छूट हुजे। जंहिं महिल ॾिसो जंहिं मुल्क में सुप्रीम कोर्ट मौजूदु आहे, जंहिं मुल्क में जुडिशरी मौजूदु आहे, जंहिं मुल्क में थाणा मौजूदु आहिनि, जंहिं मुल्क में कानून जो निज़ाम मौजूदु आहे, पोइ उते अगरि जे इहो रियासती ॾाढ जबर करणो आहे त पोइ इहे सभु इदारा बंदि करे छॾियो। सान्या सकरंड ते सिंध जे हर शऊर खां, सिंध जे हर दोस्त खे मां अपील कंदुसि त सान्या सकरंड ते प्लीज़ हिकिड़ो कमेंट। असांजे प्रोग्राम जो मक़सद बि इहो ई आहे। सिकंदर जमाल स्ट्रॉन्ग कंडेम, थैंक यू पमर आज़ान, थैंक यू अदा। सकरंड सान्य ते प्लीज़ जिथे जिथे असांजो आवाज़ वञी रहियो आहे दोस्त कमेंट ज़रूरु कनि सकरंड सान्य ते। ही मां सम्झां थो सिंध जे समूरे सिंध जो क़तल आहे, ही सिर्फ़ु सकरंड जो सान्यो न आहे, समूरी सिंध जो सान्यो आहे। जे अगरि ईअं ई असां तव्हां अगरि जे अदालतूं लॻाए रोड ते तव्हांखे अगरि इंसाफ़ ॾियणो आहे त पोइ मां सम्झां थो अदालतूं बंदि करे छॾियो, अदालतूं बंदि कयूं वञनि। जिथे ज़रूरत आहे ऑपरेशन जी उते ऑपरेशन कोन थो थिए। हींअर कचे में ज़रूरत आहे, तव्हां ॾिसो सखर डिवीज़न में, लाड़काणे डिवीज़न में सरदारनि जा धाड़ियल पालियल, सरदारनि जा धाड़ियल जेके पालिया आहिनि सरदारनि जो धंधो जेको आहे धाड़ियलनि मां थो हले, उते असांजा इदारा ऑपरेशन कोन था कनि। सरदारनि जो सॼो निज़ाम, सरदारनि जी रोटी रोज़ी जेका उतां धाड़ियलनि मां थी हले, जेके माण्हुनि खे भुंग खणाइनि था, अगवा कराइनि था, उते असांजी रेंजर्स जो को ऑपरेशन कोन्हे। असांखे जो ऑपरेशन तव्हां करिणो आहे त उते ऑपरेशन कयो, कचे में लहो। इहे जेके चारि धाड़ियल जेके सरदारनि जा पालियल, सरदारनि जा पिठू, उते को ऑपरेशन कोन्हे। त इहे मां सम्झां थो लम्हा फिक्री आहे असांजी क़ौम लाइ बि, असां लाइ बि। छो त रियासत मां हूंदी आहे ऐं मां जो पूरी दुनिया में अहिड़ो किरदारु नथो अचे त मां जेका पंहिंजे बचनि खे मारे, मां त बल्कि पंहिंजे बचनि खे तहफ़ुज़ ॾींदी आहे। सो असांजो मक़सद बि इहो ई आहे त असां हिन प्रोग्राम वसीले हिन आवाज़ खे समूरी सिंध ताईं पुॼायूं, समूरे मुल्क ताईं पुॼायूं, उनखां पोइ समूरी दुनिया ताईं पुॼायूं त असां सिंधी जेके पुरमन आहियूं ऐं असां सिंधी दहशतगर्द न आहियूं। हीउ जेको ज़ुल्म आहे हिन वाक़ियो थियो आहे, जेतिरी मज़म्मत कजो ओतिरी घटि आहे। सो असां आर्मी चीफ खे बि अपील कंदासीं त आर्मी चीफ साहब, हिन वाक़िए में जेके बि अहलकार मुलवस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सो असांजे प्रोग्राम जो लाइव अचण जो मक़सद बि इहो ई आहे त सकरंड सान्य ते वधि खां वधि कमेंट कयो, सकरंड सान्य ते प्लीज़ हिकु कमेंट, ताकी असांजो उहो आवाज़, उहो कमेंट समूरी दुनिया ताईं गूंजे। ऐं मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, असां ईअं ई केतिरियूं जेके पोस्टूं हिक ॿिए जूं शेयर करे छॾंदा आहियूं, पर मां दोस्तनि खे अपील कंदुसि, हथ ॿधी अपील कंदुसि त हिन आवाज़ खे एतिरो पहुचायो, एॾो वधायो, हिन आवाज़ खे एॾो वधायो, एॾो शेयर कयो, ताकी सिंध जे पूरे सिंध खां पोइ सिंध जे हर सूबे में गूंजे, उनखां पोइ पूरी दुनिया में इहो आवाज़ अचे। मां तव्हां खां हथ ॿधी अपील थो कयां, हिन आवाज़ खे वधि खां वधि जेको आहे शेयर कयो त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं, असां सिंधी पुरमन आहियूं, असां सिंधी पुरमन आहियूं। असांखे इन निज़ाम में धकेलो पियो वञे ऐं रियासत असांजी माउ अगरि आहे त असांखे तहफ़ुज़ ॾे, असांखे गोलियूं न हणे। सिंध वासियो, तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त हिन प्रोग्राम खे एतिरो शेयर कयो ताकी असांजो इहो आवाज़ समूरी सिंध ताईं, मां ई सिंध जे करे हथ ॿधां, जेकर मूंखे हथ ॿधणो पियो हथ ॿधंदुसि, सिंध जे करे मूंखे झोली खणणी पई त मां झोली बि खणंदुसि, अगरि सिंध जे करे मूंखे पंहिंजी जान जो नज़रानो ॾियणो पियो उहो बि कंदुसि। मां तव्हां दोस्तनि जे अॻियां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो, हिन प्रोग्राम खे एॾो वधायो, एॾो शेयर कयो ताकी असांजो आवाज़ मिंटनि में न सेकंडनि में समूरी दुनिया खे पहुचे, समूरी दुनिया ॾिसे त असां दहशतगर्द न आहियूं, असां पुरमन सिंधी आहियूं।
असांखे मावरा अदालत क़तल कयो पियो वञे। इन जा असांजा इदारा बि मजबूर थी नोटिस वठनि ऐं जिन रेंजर्स जे एहलकारनि इहे गोलियूं हलायूं आहिनि उन्हनि खे करार वाक़ई सज़ा मिले। सिंध वासी इहो हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु पियो कयां, मां कॾहिं कोन चयो आहे मां ई सिंध लाइ अगरि मूंखे झोली फैलाइणी पई त मां झोली बि फैलाईंदुसि। मां इहो दोस्तनि खे चवंदुसि हिन आवाज़ खे एॾो शेयर कयो समूरी दुनिया ते असांजो आवाज़ वञे त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं, पुरमन सिंधी आहियूं, असांजा बच्चा ई न मारिया वञनि।